जंहिंजे मन में मोहबत जी लॻल हूंदी आहे संसार जो मुशाहिदो करे वठंदा आहिनि जेके जागी जीवन जो ॾेख ॾिसी न सघंदा आहिनि ऐं उहे जियापे जी जंग हाराए वेंदा आहिनि के मिली के मिलंदा ई न आहिनि मोहबत माणे वठंदा आहिनि असां त मिलंदासीं पर मूं ख़्वाब कुर्बान के प्यार जो इज़हार कंदे ॿुधो जांसी तूं न फ़क़ीर जांसी सांगो सिर जो माणियो तन मलीर जन सो माल मुबाह कयो त ख़्वाब त सुठो हो पर उन जी पुॼाणी पीड़ाव वारी हुई उन जी कुदरत जा रंग बि निराला आहिनि हक़ अल्लाह हक़ अल्लाह जेकॾहिं तुंहिंजी इहा इंफॉर्मेशन सही आहे त पोइ उन्हनि खे असांजे हथां को बि नथो बचाए सघे सर मुंहिंजी इंफॉर्मेशन 16 आननि खां सवाई आने जी अञा वधीक अथव ठीकु आहे अली 2 ॾींहंनि जे लाइ ऑफिशियल कम सां इस्लामाबाद वियल आहे लॻे थो त इहो कमु मूंखे अकेलो करिणो पवंदो उतां इहो कमु कयो त अली साहिब खे घुराए वठो अञा टाइम खोड़ पियो आहे साईं न खानू मां पंहिंजे यार खे तकलीफ़ न ॾींदुसि छो त हू कम में मसरूफ़ हूंदो बसि तूं हाणे वञ ऐं मुंहिंजी कॉल जो इंतज़ारु कजो ठीकु आहे साईं मां हींअर भाग ज़िंदगी मूंखे खोड़ सारा ॾुख ॾिना आहिनि तूं मूंखे ॿीहर मिली वई आहे पोइ बि वहम ऐं विश्वास आहे त मूंखे कॾहिं ख़ुशी रास न ईंदी कुर्बान तूं हाणे हिन वहमनि ऐं विश्वासनि जी ज़िंदगी मां ॿाहिरि निकिरी अच ऐं मूं ॾे ॾिस पोइ तुंहिंजी सोच जो सफ़र मूं तां शुरू थींदो ऐं मूं ते ई ख़तमु क़िस्मत जे कयल कलूरनि मुंहिंजी मत मुंझाए छॾी आहे चवंदा आहिनि त नांग जो ॾंगियल नोड़ीअ खां बि ॾिजंदो आहे बसि हाणे बसि इहे नांग ऐं नोड़ियुनि जा किसा इते ई ख़तमु कर कुर्बान हाणे पाण ॿई मिलिया आहियूं हाणे ज़िंदगी खां ख़ुशियूं असीं बि वठंदासीं भाग जेकॾहिं तुंहिंजो मूं सां साथ हूंदो त मां ॾूंगर ॾारे ख़ुशियूं ख़रीद करे तुंहिंजे क़दमनि में उछलाए छॾ हाणे मुंहिंजो जीअण मरण रोसाई आहे ऐं दुआ आहे अलाह साईं खां जेकॾहिं मुंहिंजो मौत थिए त उहो बि तुंहिंजी बाहि ईअं न चओ भाग मुंहिंजी दिलि ॾाढी ॾुखायल आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी कर न कंदसि अहिड़ियूं ॻाल्हियूं हाणे मां तोखे एतिरो प्यारु ॾींदसि जो तूं पंहिंजी ज़िंदगी सां बि प्यारु कंदी भाग तूं ई मुंहिंजी ज़िंदगी आहीं ऐं तूं ई मुंहिंजो प्यारु आहे काल जेको मां ज़िंदगीअ जे ज़्यादतियुनि खां तंग थी अकेलो रहणु लॻो हुउसि हाणे मां जीअंदुसि ऐं जी ॾेखारींदुसि दिल जो दिलरुबा तूं हाँ मुझो जानी जान जा तूं हर खुशी मुझी वो मिठा तूं शाम जे पहर में सूह जे शहर में तो सा दिल ना लगाई यकीन मदो शाम जे पहर में सूह जे शहर में तो सा दिल ना लगाई यकीन मदो आशिकी थी वई दोस्ती थी वई तो मैं फिर सजाई यकीन
भुली अज खुशी दी हवा जेके सपना होया जेके सपना होया से की पूरा भया तो नजर जे मिलाई यती जो मरो शाम जे पहर में रोशनाई यकी मरो शाम जे पहर में महफिल सजाई यती मरो शाम जे पहर में सूह जे शहर में तो सा दिला लगाई यती मरो तव्हांजे हुकुम जे मुताबिक़ असां मुल्क में दहशतगर्दी जी अहिड़ी बाहि पखेड़े छॾी आहे जंहिंखे विसाईंदे विसाईंदे हिन क़ौम जूं पूरियूं थी वेंदियूं। यस बॉस, हिन क़ौम खे असांजे ॾाढ ॾमर खां को बि नथो बचाए सघे। तव्हांजा नापाक इरादा मिटाइण जे लाइ हीउ वतन जो सिपाही मौजूदु आहे। तूं त पंहिंजो मुंहुं ॾेखारे क़ौम जा गद्दार। तूं लगे तो तव्हांजी भेण सदमो सही न आहे सघी, इन लाइ इन हालत में अची पहुती आहे। डॉक्टर साहब, मूंखे मुंहिंजी भेण ठीक करे ॾियो। भले जेतिरो बि पैसो ख़र्च अचे, मां ख़र्च करण जे लाइ तयारु आहियां। मेडिकल साइंस में अहिड़ी पेशरफ़्त अञा ताईं न आहे थी। उनजे दिमाग़ ते वॾो असरु थी चुको आहे। कॾहिं इन दौरान हू रोए हा त इन हालत ते न पुॼे हा। हाणे तव्हां वटि बरस था आहिनि अली साहब। बरस था? पर कहिड़ा डॉक्टर साहब? या त हुनखे रुआरियो
या त आसिफ़ खे हुनजे साम्हूं आणियो। पर आसिफ़ त हिन दुनिया में आहे ई कोन डॉक्टर साहब। मिस्टर अली, इहा त तव्हांखे मूंखे ख़बर आहे, उनखे त ख़बर न आहे। तव्हां उनखे रुआरियो, उनजो इहो ई इलाजु आहे। चङो, मां हलां थो पियो। जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत पए त मूंखे फ़ोन करे घुराए वठिजो। ठीकु आहे डॉक्टर साहब। कुर्बान, पाण हलंदासीं केॾां? जिते भाग वठी वञनि। अल्लाह जी ज़मीन वॾी आहे, पाण खे किथे न किथे पनाह ज़रूर मिली वेंदी। कुर्बान, घड़ी खनि हिते वेही, अलाए छो दिलि थी चवे त अॼु तोसां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयां। भाग, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। मुंहिंजी वीरान ज़िंदगी में वरी ख़ुशियूं मोटी आयूं आहिनि। भाग त मरी वई, पर हुन तुंहिंजो रूप धारे मुंहिंजी ज़िंदगी में अचणु हिकु वॾो करिश्मो आहे। मूं तोखे हमेशह ॾुखायल ऐं ॾुखारो ॾिठो आहे, पर अॼु तुंहिंजे मुंहं ते मुर्क सुठी थी लॻे। इहा मुर्क तो ई त ॾिनी आहे भाग, न त मां त ज़िंदगीअ जी बाज़ी हाराए मौत जो पिया इंतज़ारु कयो। मां हाणे कुझु तयारी करे वठां। सिज लहण खां पहिरियां ई असांखे हितां निकिरी हलणो पवंदो, न त ॾाढो मुश्किल थी पवंदो। घड़ी खनि वेह न, अॼु मां तोखे पंहिंजी दिलि जी अखियुनि सां ॾिसी वठां। सोन खुश थिया
ॾिस तूं मूंखे पोइ दिलि जा दरवाज़ा खोले ॾिसी वठिजांइ ऐं मां बि तुंहिंजो दिलि खोले दीदार कंदुसि पर फ़िलहालु मूंखे वञणु ॾे। ही छा है भाग छो थी तंग करे की मोटी आहे हाँ भला हाणे आयो भी आहे त घड़ी खन मूंसां वेह बिस्कुरबा जेकॾहिं तूं मूंसां घड़ी खन न वेठे न पोइ मां रुसी वेंदीसां पोइ मूंखे परचाइण ॾाढो ॾुखियो थींदई। मुंहिंजी भाग मूंखां रुसी न थी सघे जेकॾहिं मूंखां रुसी बि वई त मां उनखे परचाए वठंदुसि। ठीकु आहे तूं भली वञ पर हिकु मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तूं मूंसां प्यारु कंदो आहीं त मोटी ज़रूरु ईंदी ऐं हा जेकॾहिं मां मारी वञा पोइ मुंहिंजो पलान ज़रूरु वठिजे। वरी चरनि वारियूं ॻाल्हियूं ॾिस हाणे मूंखे पोयां न सॾजाए। वॾी कोशिश कई ॾियण चवंदा आहिनि त मौत गुंदीअ में विञाए छॾींदो। जेकॾहिं तूं मूंसां प्यारु कंदो आहीं त मोटी ज़रूरु ऐं हा मरी वई ॾाइण मरी वई ऐं मां बची वियुसि दादन हथ मिलाए अच। तू मूंखां वरी विछड़ी वई या अल्लाह ही कहिड़ो इम्तिहान आहे तूं मूंखे छो नथो मारी उत भाग उत ॻाल्हाए मूंसां उत ॻाल्हाए मूं तोखे चयो न त मूंखे ख़ुशी कॾहिं रास न ईंदी कॾहिं रास न ईंदी उत भाग ॻाल्हाए मूंसां तोखे कसम आहे मुंहिंजी मोहबत जो तूं मूंखे ईअं अकेलो नथी छॾे सघीं अकेलो तो मूंसां गॾु जीअण मरण जा वाइदा कया हुआ ईअं नथो थी सघे कोमल भेण तूं मूंसां ॻाल्हाई छो नथी? कोमल भेण मूंसां ॻाल्हाए छो नथी? मुंहिंजी भेण आसिफ़ मरी वियो आहे उनखे पूरियूं 4 गोलियूं लॻियूं आहिनि
असांजो आसिफ हिन दुनिया में न रहियो, तुंहिंजो आसिफ मरी वियो आहे। रो कोमल रो, ख़ुदा जे वास्ते रो। कोमल तूं रोई छो न थी? कोमल तूं रोईंदी न त ठीक कीअं थींदी? रो कोमल रो, प्लीज रो कोमल। आसिफ जी मौत ऐं भेण जे इन हालत जो ज़िम्मेवार मां पाण आहियां। न मां इस्लामाबाद वञा, न उहे ज़ालिम मुंहिंजे यार खे मारनि हा। मां त तव्हां ॿिन्हिनि जी शादी जा ख्वाब पे ॾिठा, पर क़िस्मत खे शायदि ॿियो कुझु मंज़ूर हो। कोमल भेण, मूंखे कसम आहे आसिफ जी यारी जो, मां उन ज़ालिमनि जी दुनिया उजाड़े छॾींदुसि, पर कोमल मां तोखे कीअं संभालियां? किथां आणियां ॿियो आसिफ? क़िस्मत ही मूंखां कहिड़ा कहिड़ा इम्तिहान थी वठे। मां किथे थी ॻाल्हायां? मूंखे त ॻाल्हाइण जी आदत ई न आहे। भला मां कुझु ॻाल्हायो? मिलो दर्द खां पुछो छा दर्द जुदाई थींदो ऐं दुआ आहे अल्लाह साईं खां, जेकॾहिं मुंहिंजो मौत थिए उहो बि तुंहिंजी महबूब जे विछड़ी वेंदो लगी चोट वई चाहत जी। ऐं हा, जेकॾहिं मां मारी वञा पोइ मुंहिंजो पलान ज़रूरु वठिजे। आसिफ जी मौत असांजे डिपार्टमेंट जे लाइ हिकु वॾो राज़ आहे। हू हिकु प्रोफेशनल अफसर हो। सर प्लीज, मूंखे मुंहिंजे दोस्त जे विछोड़े जोरे विधो आहे। मां पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणु थो चाहियां। मुंहिंजी दिलि नथी चवे मां दोस्त खां सवाइ इन डिपार्टमेंट में कमु कयां। केरु थो चवे त तूं आसिफ खां सवाइ कमु कर? तूं आसिफ खे वापसि आणे सघीं थो? मां वापसि आणे सघां थो? मां तव्हांजो मतिलबु न सम्झो। ही फाइल वठ, तोखे तुंहिंजे हर सवाल जो जवाबु मिली वेंदो। पर सर, ही तो हू आसिफ आहे। हा, ही हिकु कातिल आहे जेको पंहिंजी महबूबा खे क़त्ल करे अंडरग्राउंड थी वियो आहे। जेकॾहिं ही असांखे हथ अची वञे न त असां हुनखे आसिफ जी जॻह ते आणे सभिनी गद्दारनि खे पकड़े सघूं था, जेके अञा ताईं कानून जी गिरफ़्त खां ॿाहिरि आहिनि। सर, असां हिनखे ॻोल्हींदासीं कीअं? इहो को वॾो मसइलो न आहे। तोखे हिनखे ॻोल्हण जे लाइ इन जी पूरी बायोडेटा मिली वेंदी। हिन वारो किथे आहे इहा सभु ख़बर तोखे लॻाइणी आहे। सर, हिन मामले में खानो ख़बरी बि असांजी मदद करे सघे थो। त पोइ ठीकु आहे, हिन खे जल्दी हथ करे मूंखे रिपोर्ट कर। इहा तुंहिंजी ड्यूटी आहे। अंडरस्टैंड? अरे सजन, सफ़ा उदास लॻे थो।
छो भला तुंहिंजो मुंहुं लथल आहे? माण्हू खे नई ज़िंदगी मिलंदी आहे, हू त ख़ुशियूं कंदा आहिनि, पर तूं बिल्कुलु आऊं हारे वेठो आहीं। अड़े मुड़ुस त कुटुंब कपे छॾींदा आहिनि, पोइ बि जीअ खे जुबो न ईंदो अथनि। तुंहिंजा लाइ छो ठिप ठरी विया आहिनि? यार दादा, अलाए छो जॾहिं खां भाग भेण खे मारियो अथऊं, ईअं थो लॻे ॼण का अंदर में उधमाहट आहिनि, मन में का क़यामत आहे। दादा, रात जो भाग जो रड़ियो मूंखे निंड करण कोन थियूं ॾियनि। हर वक़्तु भाग जो चेहरो मुंहिंजी अखियुनि जे आॾो थो घुमे। अलाए छा आहे मूंखे दादा। अरे दादा, बाबा मुझे गिरेबान खां वठी मूंखां पुछंदो आहे, सजण तो मुंहिंजी दादली धीअ खे छो कुठो? मूंखे जवाब ॾे, छो कुठो? ऐं मुंहिंजी अख खुली थी वञे। इहो सभु छो थो थिए दादन? छो थो थिए? दादन, मां त वॾो शाह शिकारी हुयुसि, मूं त खोड़ पखी तड़पंदे ॾिठा, पर जॾहिं खां मुंहिंजी गूंज कुठी अथमि, मुंहिंजो अंदर अधु थी पियो आहे। मां हीणो थी वियो आहियां दादन, मां सफ़ा हीणो थी वियो आहियां। अड़े हाणे छा ॾींहनि ॻाल्हियुनि खे। मूं सोचियो आहे त हिकु चकर शहर जो लॻाइजे, उते हलंदासीं, माहौल बदिलंदो त तुंहिंजो ज़हन बि बदिलजी वेंदो। तूं सही थो चई, तुंहिंजा मूं ते अहसान आहे, तो त मुंहिंजी हयाती बचाई आहे, पर मां छा कयां? मूंखां हां पतो कोन थो थिए। अड़े यार, मूं तो ते को एहसान न कयो। ॾिस, 4 पैसा भी मिली वई, ज़िंदगी भी बची वई ऐं जिरगो भी थी वियो। इन्ही करे त आऊं भी चवंदो आहियां न त दादन ॻाल्हि कंदो आहे ॻोल्हे, पोइ उनखे को खफ्ती खोले। पर तुंहिंजी खफ़त खे मुंहुं खोलियो आहे कमीना। छा वठण आयो आहीं? भाग जो बदलो। बदलो कंहिंखां? तोखां ऐं तुंहिंजे हिन यार खां, जंहिं तुंहिंजे हथां तुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी भाग मराई आहे। अड़े अड़े, ही तूं छा थो चवे? भाग भाग त कारी हुई। बकवास बंद कर। कारो तूं आहीं ऐं कारो आहे तुंहिंजो कल्ब। समूरी रांद तुंहिंजी रचायल आहे कमीना। मूंखे भाग सभु कुझु ॿुधाए छॾियो त तूं उन मासूम जे जान जो दुश्मन कीअं थे। ॿुधाए हिन बेगैरत भाउ खे, न त गोली हणंदो सां सिधी सीने वारी। ॿुधायां थो। इएं थियो त उन मुंहिंजे मुंहं ते थुकियो हुयो। मां पंहिंजो बदिलो वठण जे लाइ हर हीला कया, पर मुंहिंजी ज़हन में अहिड़ी का बि सोच न आई त मां छा कयां। पोइ मूंखे पंहिंजे बदिले हासिल करण जे लाइ सिर्फ़ हिकु ई रस्तो नज़र आयो। मां कंहिं न कंहिं तरीक़े भाग खे माराया, उहो बि तुंहिंजे हथां। पोइ मूं ही सॼो ॼाल विछायो। असल में वॾेरे जो पुटु तुंहिंजी न बल्कि मुंहिंजी गोली सां मोह हुयो। जॾहिं तूं निशानो वठी रहियो हुए त मां चांदी सां उन्ही खे पंहिंजी गोली हई। कमीना इंसान, तूं एतिरो किरियल हूंदे मूं इहो कॾहिं सोचियो बि न हो। पर तो मुंहिंजे हथां मुंहिंजी मासूम भेण मुंहिंजे पीउ खे मारायो।
मां त तुंहिंजी दोस्ती जे अंध ते अंधो थी उहो कुझु कंदो रहियुसि जेको तूं मूंखे चवंदो रहे। अफ़सोस आहे, लानत आहे मुंहिंजी ज़िंदगीअ ते जो तो जहिड़ो भाड़ियो यार धारियुमि। मूंखां ग़लती थी वई सॼण, मूंखे माफ़ कर सॼण। ग़लती अरे तूं उनखे ग़लती थो चई? तो तहिड़ो ग़लीज़ गुनाह कयो आहे जंहिंखे माफ़ करणु वॾो गुनाह हूंदो। ज़लील इंसान, तो मुझे अता मुझे मासूम रिश्तनि जो खून करायो। हां तोखे जिंदा रहण जो को भी हक नाहे, को भी हक नाहे। कुर्बान सजन जालिम जरूर है पर मैं बेगैरत मैं बेगैरत मुझे फसायो वियो इन बेगैरत इन कमीने मुझे फसायो। मैं धोखेबाज दगाबाज यार जी यारी में अची करे ये गलती कई, जुल्म कयो है, डांट दमर कयो। कुर्बान कुर्बान मुझे जीवन जो कोई हक ना है। कुर्बान मुखे मार। मां कह बेगैरत के मारण बेगैरती समझंदो आया। जेकॾहिं तोखे थोड़ी भी गैरत आहे त वनी बुढ़ी मर। तो जेड़ा बेगैरत भा बनीअ जे झेड़े ते पंहिंजी ज़ाती दुश्मनीअ जे करे पंहिंजूं न्याणियूं नाहक कत्ल करे छॾींदा आहिनि, उहे गैरती न पर बेगैरत हूंदा आहिनि। तूं बि हिकु बेगैरत आहीं। कुर्बान कुर्बान मुखे मार, मुखे मार। कुर्बान मुखे मार, मुखे जीवन जो को हक न है। कुर्बान 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 बिलीव इट, यकीन नथो अचे। कमाल आहे, तू तो हू बहु मुझे यार आसिफ जड़ो है। फिल्मन में तो ये डिठो हम, हकीकत में भी एक जड़ा मानू थी सगन था। आई एम सरप्राइज्ड। बस तू मूसा गड शहर हल। मां केडा बे कोन वेंदुसि, तव्हां पंहिंजो वक़्तु ज़ाया। ॾिस कुर्बान, ही न सिर्फ मुंहिंजी भेण जी ज़िंदगी जो सवाल आहे पर एक बेगुनाह जे कत्ल जो भी सवाल आहे। तुंहिंजे शहर हलण सां उहो राज मालूम थींदो जेको मुंहिंजो दोस्त ॼाणींदो। प्लीज़ तू मूंसां हमदर्दी जे बुनियाद ते हल, प्लीज़। मूंखे कंहिंसां का बि हमदर्दी न आहे। मूंखे अकेलो छॾे ॾे। मां हिकु विखिरियल इंसान आहियां। मूंखे मायूस न कर कुर्बान, मां वॾी उम्मीद खणी तो वटि आयो आहियां। मायूसियुनि जे मलबे में दबियल हिकु मुअल इंसान तोखे मायूसियुनि खां सवाइ इहो ॾेई बि छा थो सघे। मां हथ थो ॿधां त हितां हलियो वञे। ॾिस कुर्बान, तोखे कसम आहे तुंहिंजे भाग जो। या अल्लाह, कैसे वो तो ये आसिफ ना है। तोखे ये आसिफ जड़ो रंग ढंग अलग चलक सिखानी पवंदी। पोइ तोखे इनके मंदिर आम जान हो। ये जुर्म के जहां में थथरो मत वञे। पर सर पाण इनके आसिफ बनायो कीअं पेश कंदासीं? हाणे ज़ाहिर इहो करणो आहे त हिन पाण खे ॼाणी माणी लिकाए छॾियो हो, छो जो हिन जी ज़िंदगी खे ख़तरो हो। मरण वारो आसिफ ना पर को ॿियो हो। बस तूं रुगो हिनखे आसिफ जहिड़ो रंग ढंग हलत चलत सेखारे छॾ। कंहिंखे इहा खुड़क पे न पवे त हीउ आसिफ न आहे।
तव्हां फ़िक्र न कयो सर, मां अॼु हिनखे आसिफ़ बणाए तव्हांखे थो ॾेखारियां। अली, या तोखे मूंखे ख़बर आहे त ही आसिफ़ नाहे। इहा ख़बर ॿिए कंहिंखे बि हुअणु न घुरिजे। जी सर, इहो प्लान बहितर आहे। हा, हाणे केरु चवंदो हे आसिफ़ न आहे? मां मुंहिंजो मतिलबु त ही सफ़ा हू बहु असुल नक नमूनो मुंहुं वारो सफ़ा असुल आसिफ़ साहब जहिड़ो अथनि बाबा। छोरो सफ़ा छितो लॻो पियो आहे, कसम कलंदर जो सो सवड़। तोखे ॾिसी मुंहिंजे दोस्त आसिफ़ जी कमी पूरी थी वई। मूं त हमेशह ॿियनि जूं कमियूं पूरियूं कयूं आहिनि, पंहिंजी हिकु बि आस पूरी थींदे न ॾिठा। मुंहिंजी हीअ दिलि मुंहिंजे आसन ऐं उमेदनि जी कब्रिस्तान बणिजी चुकी आहे। यार इहे ॻाल्हियूं त न कर, तुंहिंजे अचण जी आस कंहिं ॿिए खे बि आहे। कंहिंखे? मुंहिंजी भेण कोमल खे। जेकॾहिं मुर्दा मुकामनि मां न आहिनि मोटंदा त ही आसिफ़ किथां मोटियो? आसिफ़ जो मोटी अचणु असां लाइ ऐं महिमान लाइ ख़तरनाक आहे, छो त उन महिमान खे ॾिसी सुञाणे वरितो हो। जे उन उहो राज़ खोलियो त असां समूरा मारिया वेंदासीं। इन लाइ आसिफ़ खे वरी मरणो पवंदो। केठो? यस डन। हाणे इहो कमु तोखे करणो पवंदो। मां अॼु ई उनखे मौत जी निंड थो सुम्हारियां। ऐं हा, महिमान खे ख़बर करे छॾियो त उहो मोहतात रहे। यस बस, मां अॼु ई सिक्योरिटी वधाए थो छॾियां ऐं महिमान खे बि आगाह करे थो छॾियां। ऐं तव्हां बि चौकस रहो किथे हू वरी असां ते पहुची न पवनि। कोमल भेण, मां कंहिंखे वठी आयो आहियां। कोमल, कोमल मथे ॾिस त सही, तूं ॾिसंदीअ त ॾाढी ख़ुशि थींदे कोमल। किस्मत मूंसां कहिड़ी कार करे रही आहे। मां जन वाटनि खे विसारे आयो आहियां, किस्मत वरी वरी मूंखे उन्हनि वाटनि ते अची थी बीहारे। हीउ कहिड़ो तमाशो आहे मुंहिंजी ज़िंदगी सां? हीउ कहिड़े ख्वाब जी भयानक ताबीर आहे? किस्मत मूंखां कहिड़ो पलो पाड़े रही आहे? या ख़ुदा, हीउ सभु छा आहे? कहिड़नि ख़्यालनि में गुम आहीं आसिफ़? ॻाल्हाए छो नथो? हा कोमल, मां तोखां परे कीअं थो रही सघां? तूं मुंहिंजो जन्म जन्म जो साथी आहीं कोमल। मां तोखे किथे छॾे वियो हुयसि? मां ना ई तोखे कॾहिं छॾियो ऐं न छॾींदुसि। तोखां सवाइ त मां ज़िंदगी जा सभु सबब ई ख़तमु करे छॾिया हो। मूंखे त को अहसासु बि न हो मां ज़िंदा आहियां या मुर्दा। बसि उन फ़ोन कॉल मूंखे त जीअरे मारे छॾियो। ऐं अॼु तोखे ॾिसी वरी मुंहिंजी शरीर में साह पियो आहे। आसिफ़, वाइदो कर त तूं मूंखे वरी छॾे त न वेंदे न? ना कोमल, मां तो कोन छॾींदुसि। तुंहिंजी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस उन्हनि जूं निंद्रूं ज़रूरु हराम करे छॾियूं हूंदियूं, छो त असां हाणे ॾींहों ॾींहुं कामयाबी जे तरफ़ वधंदा था वञूं। पर तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ, उहे तो ते केॾी महिल बि हमिलो करे सघनि था। जॾहिं मां ज़िंदगी जे हर हमले जो मुक़ाबिलो
दिल खोले कयो आहे त इन्हनि टके जे ॾोहारनि जो हमिलो मुंहिंजो छा बिगाड़े सघंदा। हाणे उहे असां ते न पर असीं उन्हनि ते हमिलो कंदासीं। जहिड़ी शक्ल मुंहिंजे यार वारी अथी दिल बि उन वारी अथी। हू बि हर ख़तरे सां खेॾण जो शौक़ीन हूंदो। असां हमेशह ॿई गॾु हूंदा हुआसीं। हू न सिर्फ़ु सुठो आफ़ीसर, सुठो दोस्त ऐं सुठो इंसान बि हुओ। मूं तव्हांखे चयो आहे न त आसिफ जो मौत असांजी ज़िंदगी आहे ऐं हुन जी ज़िंदगी असां लाइ मौत आहे। पर पोइ बि तव्हां नाकाम थी मुंहिंजे आहियो। नाकामीअ जी सज़ा सिर्फ़ मौत आहे। बॉस मां त सिधो निशानो आसिफ जे सीने ते आयो। ख़बर न आहे अली किथां अलाए कीअं उनजे आॾो अची वियो। बस हिकु चांस ॾियो बॉस। केटू तूं असांजो वफ़ादार माण्हू आहीं, इन करे तोखे हिकु मौक़ो ॿियो ॾियां थो ऐं इन मौक़े खां पोइ अगरि तूं नाकाम थी मोटे त पोइ पाण खे पाण गोली हणी मारे छॾजांइ ऐं मां महिमान जे हथां मारिजी वेंदुसि या महिमान मुंहिंजे हथां मारिजी वेंदो। बॉस हाँ तव्हां को फिक्र न कयो। आसिफ मरंदो, ज़रूर मरंदो। बॉस हाणे असां नाकाम न थींदासीं। छा तुंहिंजी इंफॉर्मेशन ठीकु आहे? जे ग़लति साबित थी त पोइ साईं मां साख सां थो चवां मुंहिंजी इंफॉर्मेशन 200% सची अथव। अॼु तव्हांजे डिपार्टमेंट जा माण्हू डांस सां वञी उन जॻह ते मिलंदा। मूंखे पकी इंफॉर्मेशन मिली आहे सवड़ त पोइ ठीकु आहे। असां पंहिंजी पूरी प्लानिंग सां उन्हनि जे मथां रेड कंदासीं। उन मकार खे पहुचाईंदासीं उन जाम ताईं। हाणे तव्हां ॿई वेठा आहियो। माण्हू चंडनि जी नज़र में अची वियो आहे। ईअं न थिए त बाबू दीदी मूंखे फटकाए विझनि। मूंखे बि मेरे नंढड़ी बंदूक खणी अची ॾियो। दिमाग़ ॿधो त रेस्क्यू करो टेशियो तव्हां हेॾी हेॾी बंदूक खणो था घुमो। मूंखे थोरी वठी ॾियो न। कीअं तव्हां आसिफ तूं पूरी तयारी सां उते पहुच। मां तुंहिंजे सिग्नल जे इंतज़ार में हूंदुसि। अॼु इन कहाणी जी पुॼाणी करे रहंदासीं। अॼु उनखां उहे सभु पलव पाड़ींदासीं जेके ज़्यादतियूं उन असां सां ऐं असांजे क़ौम सां कयूं आहिनि। ठीकु आहे अली, मां तोखे इंफॉर्म कंदुसि। जेकॾहिं असां गॾिजी कार्रवाई कयूं त उहो बहितर ईअं थींदो जीअं मां थो चवां, छो त उहे तमामु शातिर आहिनि। जीअं ई उन्हनि जी इंफॉर्मेशन असां ताईं पहुचे थी तीअं ई असांजी इंफॉर्मेशन उन्हनि ताईं पहुचे थी। अॼु मां पूरे प्लान खां तोखे आगाह कंदुसि। ठीकु आहे, मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। जंहिं मुंहिंजे यार आसिफ खे मारियो। असां जंहिंजी ईमानदारीअ सां पाठ पढ़ंदा हुआसीं, उहो गद्दार असांजे विच में रहियो ऐं असां उनखे सर सर चवंदा रहियासीं। वाहे मूंसां मां न आहियां, तूं ई न आहीं। बकवास बंदि कर गद्दार, देश जा दुश्मन। हाणे तुंहिंजी का बि चालाकी न हलंदी। आसिफ शूट हिम। मूंखे लॻे थो शायदि ही मुजरिम न आहे। हिन जो हिन ॾोहारियनि सां हुजणु ऐं ख़ैरू जी इंफॉर्मेशन
छा तोखे ये सब इत्तेफाक लगन था? मूंखे हिन ते पहिरियां बि शक हो। आई से शूट हिम। ठीक है जे तू नथो मारी आऊं मारियांस तो। वही वो गधा गद्दा न खपे मूंखे अहिड़ो कूड़ो क्रेडिट। जॾहिं मां उहो कमु कयो ई न आहे त तूं छो मुंहिंजूं कूड़ियूं तारीफ़ूं पे कयूं? मां पंहिंजे शहीद यार खे क्रेडिट ॾिनो आहे। तूं छो तो एतिरो इमोशनल थे? यार ॾिस, मुंहिंजी नियत अहिड़ी न हुई। मां सम्झो तूं ख़ुशि थींदे, पर तूं त दमरजी पियो आहीं। ओके बाबा ओके, जे तुंहिंजी दिलि दुखी आहे त सॉरी बाबा। मुंहिंजी दिलि दुखी न आहे अली साहब, पर टुटी आहे। मां सम्झां थो त मां का वॾी ग़लती कई आहे। अलाए छो मां पंहिंजो पाण खे मुजरिम ऐं कातिल थो महसूस कयां। तूं इहो सोचे सघे थो छो त तुंहिंजो कॾहिं मुजरिमनि कातिलनि दहशतगर्दनि सां पालो पियो ई न आहे। मां तुंहिंजे अहसासनि खे सम्झां थो, पर यार आसिफ, असांजो कमु त इहो आहे न। प्लीज़ मूंखे अकेलो छॾ। हा हा छो न, तूं भले रेस्ट कर, सुभाणे मिलंदासीं। केर आहीं तूं? तुंहिंजी मौत। मुंहिंजी मौत एतिरी किनी ऐं कोजी नथी थी सघे। तो ग़लति माण्हू जी राह रोकी आहे। मौत जंहिंजी बि राह रोकींदी आहे उहो न ॾिसंदी आहे सही माण्हू आहे या ग़लति। मां तुंहिंजी राह न रोकी, जी ज़िंदगीअ जो बाब बंदि करण आयो आहियां। मुंहिंजा कुल्हा एॾा कमज़ोर न आहिनि थिया जो हिकु मामूली मच्छर मूंखे मौत ॾेई सघे। अॼु मां तोखे ॿुधाईंदुसि त कंहिंजी राह में रंडक विझण जो नतीजो छा निकिरंदो आहे। इहा त तोखे हाणे ख़बर पवंदी छा नतीजो आहे। ॿुधाए त डॉन किथे आहे? ॿुधाए मूंखे। डॉन हिन वक़्तु पुराणे अॾे ते मिलंदो। बस तुंहिंजी पुॼाणी इते ई पूरी थी। मुझे को भी कसूर ना है। मुखे माफ कर। मैं हिन पूरी कौम खां माफ़ी तो घुरां। माफ़ी न, तो जहिड़े देश जे दुश्मन खे सिर्फ़ और सिर्फ़ मौत ॾियणु घुर्जे। जेकॾहिं तूं पंहिंजा पाप धोइण थो चाहीं त ॿुधाए केरु आहे उहो राहज़न जंहिंजी राह जो तूं रमंदो आहीं?
वो को ॿियो न आहे। छा किथे तूं कूड़ त नथो ॻाल्हाई? मां सच थो चवां, आसिफ पर खे मारण वारो को ॿियो न पर उहो ई आहे। तूं हुनखे मामूली न समझ, हू न रुगो क्रिमिनल पर वॾो दहशतगर्द आहे। असां त हिकु मामूली मोहरा आहियूं, असल बादशाह त उहो आहे। परेशान छो आहे? ॾिस कोमल, मूं घणेई सोच वीचार खां पोइ हिकु फ़ैसिलो कयो आहे त मां तोखे हक़ीक़त ॿुधाए छॾां ऐं तोखे अंधेरे में न रखां, छो त मां आसिफ न आहियां, क़ुर्बान आहियां। तूं ई मुंहिंजो आसिफ आहीं? न आहियां मां तुंहिंजो आसिफ, मां क़ुर्बान आहियां, क़ुर्बान। न आसिफ, चओ त इहो कूड़ आहे इहो, चओ आसिफ, तूं ई मुंहिंजो आसिफ आहीं। इहो ई सच आहे, तुंहिंजो आसिफ मरी चुको आहे। ईअं थी सघे? ईअं थियो आहे कोमल, ईअं थियो आहे। मां आसिफ न आहियां, मां क़ुर्बान आहियां। जेकॾहिं तोखे यकीन नथो अचे त पंहिंजे भाउ खां पुछी ॾिसजांइ ऐं उन खां इहो बि पुछजांइ त हू पाण छा आहे। पहिरीं त मां उनखे ज़िंदा रहण जो मौक़ो न ॾिनसि। उन रुगो मूंसां न पर मुंहिंजे पूरे वतन सां दुश्मनी कई आहे, धोखो कयो आहे इन क़ौम सां। सिर्फ़ ये तू छा थो चईं? तूं होश में काहीं? ॾिस कोमल, जेको सच ॿुधण जी संगत थी गोलियों खां कौन बची सका है? बाहर निकल बुज़दिल।
मूंखे तुंहिंजी मौत हिते वठी आई। गद्दार, तूं दुनिया जी कहिड़ी बि कुंट में छो न लिकी वञे, पर मूं तोखे ॻोल्हण जो अज़म करे रखियो हो। तूं मूंसां न पर पंहिंजे यार आसिफ, पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे रिश्तनि सां बि गद्दारी कई आहे। तो मूंखे सुञातो आहे, इन जे लाइ हाणे तुंहिंजी मौत ज़रूरी न पर लाज़मी आहे। अॼु मां तोखे अहिड़ी मौत मारींदुसि जेका हिन दुनिया में ना कहीं ॾिठी हूंदी ऐं ना ॿुधी हूंदी। ठीकु आहे, ॾिसां थो त तुंहिंजे ॿारनि में केतिरो बल आहे। छो कई गद्दारी? तो छो एॾा कीस कया पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे यार सां, पंहिंजे रिश्तनि सां? ॿुधाए मूंखे। दौलत, पैसो, ताकत, ताकत जे लाइ मूं कयो सभु कुझु। आसिफ खे बि मूं मारियो। तूं त पंहिंजो मुंहुं ॾेखाए क़ौम जा गद्दार। मूंखे बि यकीन नथो अचे, तूं बि ईअं करे सघीं थो? आसिफ, तो मूंखे सुञाणे वरितो आहे, इन लाइ तुंहिंजी मौत ज़रूरी आहे। गद्दार, Sorry, dost. This is my business. जहांगीर बे मुझे थामो, बापू बीबीसी जो भी रत मुंह आयो। पर हाणे रत तुंहिंजो वांदो, तुंहिंजो। तो घणाई केस कया आहिनि तो। हाणे तोखे दुनिया में रहण जो को बि हक़ न आहे। चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। कुर्बान, मां हिकिड़ो भेरो आसिफ विञाए चुकी आहियां, कुर्बान खे विञाइण नथी